good evening. Welcome to Rangan Parisham with me, Kiran Mir. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? ऐं माशाअल्लाह वीकेंड ॾाढो सुठो गुज़रियो. मूंखे उमेदु आहे तव्हांजो बि ॾाढो सुठो गुज़रियो हूंदो. ऐं जेकॾहिं असां वीकेंड खां पोइ वापसि ईंदा आहियूं त थोरा एनर्जेटिक बि हूंदा आहियूं, थोरा लेज़ी बि हूंदा आहियूं. पर मूंखे ॾुख सिर्फ़ु इन ॻाल्हि जो थो थिए पियो जो मां हिकु ॿिनि ॾींहंनि खां जेके बि न्यूज़ ॿुधां थी, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे न्यूज़ वेठी थी ॿुधां पई त हर कोई जेको बि या त कॉल करे थो या कंहिंजे बि वाता ॿुधां थी, मैसेज अचे थो या न्यूज़ ॾिसां थी त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु चिकनगुनिया ऐं डेंगी जी ई ॻाल्हियूं ॿुधां थी. मुंहिंजी हिकिड़ी दोस्त आहे, ॾाढी सुठी दोस्त आहे, मुंहिंजी क्लोज़ फ्रेंड आहे. उनजे बाबा खे डेंगी थी वियो ऐं उनजो बाबा हॉस्पिटल में एडमिट थी वियो. इलाही परेशान हुई पर अल्हम्दुलिल्लाह आहिस्ता आहिस्ता उनखे रिकवरी थी, उनजा प्लेटलेट्स वधणु शुरू थी विया त इलाही बहितर थी वियो आहे. सो इहे शयूं जेके आहिनि सम्झ में कोन ईंदियूं आहिनि जेसीं ताईं प्रॉपर तव्हांजा चेकअप्स न थियनि, तव्हांखे सिम्पटम्स ज़ाहिर न थियनि, तेसीं ताईं जेको आहे तव्हांखे कुझु बि महसूसु न आहे थींदो. पर चिकनगुनिया जा केसिस कराची जे अंदरि तमामु घणा वधंदा था वञनि त बराए महिरबानी तमामु घणो ख़्यालु रखो. घरनि में स्प्रे कयो. ॿाहिरि किथे निकिरो था त जेके बि क्रीम्स ऐं स्प्रेस जेके मां तव्हांखे हमेशह ॿुधाईंदी आहियां मच्छरनि जे लाइ त उहे बि इस्तेमालु कंदा रहो. मास्क लाज़मी पायो छो त हवा जो जेको मयार आहे उन में मिटी आहे, तमामु घणी मिटी आहे. ऐं हाणे त वरी राति ॾाढी सुठी थींदी थी वञे, सुबुह जो ॾींहुं सुठो मतिलबु जीअं सिजु निकिरंदो आहे त असुर जे टाइम ॾाढी थोरी थधिकार हूंदी आहे पर ॾींहं जो थोरी घणी गर्मी आहे. पर उन में जेका असांजी एयर क्वालिटी जेको इंडेक्स जेको आहे उहो थोरो ख़राबु आहे. एॾो घणो न आहे, थोरो मामूली ख़राबु आहे. ज़ाहिर आहे हुन में मिटी आहे, गर्द गुबार आहे त उन जे करे जेको आहे असांखे ख़ुश्की बि थिए थी, गलो ख़ुश्क थी थो वञे, नक ख़ुश्क थी थो वञे, जिस्म में जेको आहे ख़ारिश थी थिए पई. त इन जे लाइ तव्हांखे सैनिटाइज़र्स बि यूज़ करणा आहिनि, मॉइस्चराइज़र्स बि यूज़ करणा आहिनि. ॿाहिरि निकिरो था त लाज़मी मास्क पायो. त इलाही शयुनि खां जेको आहे न सेफ्टी थी वेंदी आहे. इन ई हवाले सां जीअं तव्हांखे असां ॿिनि टिनि हफ़्तनि खां लाहौर जे हवाले सां ॿुधाईंदा रहंदा हुआसीं त भई लाहौर जे अंदरि जेको आहे एयर क्वालिटी इंडेक्स ॾाढो ख़राबु थी वियो आहे. पर मसनूई बरसाति खां पोइ जेको आहे इन धुएं जे करे, धुएं में ऐं इन में स्मोक जंहिंखे असां चवंदा आहियूं, इन में कुझु घटिताई थी आहे मसनूई बरसाति खां पोइ. ऐं हाणे जेको आहे एयर क्वालिटी जेको इंडेक्स आहे उहो कुझु बहितर थियो आहे त हिकु नंबर खां तरक़ी मिली आहे लाहौर खे. त कुझु वेदर बहितर आहे. सो इन ई तरह सां ॾाढो ख़्यालु रखो, कराची वारा बि, लाहौर वारा बि, ऐं असांजे पाकिस्तान में असांजे सिंध में जेके बि असांजा भाउ भेण रहो था, असांजो शो ॾिसो था, जिथे जिथे बि वसियल आहियो बराए महिरबानी एहतियात कयो, तमामु घणो ख़्यालु रखो. अॼुकल्ह जो मौसम इहे शयूं सम्झ में न ईंदियूं आहिनि. अॼु आहे 18 नवंबर. अॼु 18 नवंबर अॼोके ॾींहं, अॼोको ॾींहुं तारीख़ जे आईने में तव्हांखे कुझु ॿुधाइणु चाहींदसि. 18 नवंबर 1949 ते पाकिस्तान जे ठहण बाद लाहौर जे शाही किले जो आलमगीरी दरवाज़ो सियाहनि लाइ खोलियो वियो. ऐं उन खां अलावा 18 नवंबर ते 1965 ते पाकिस्तान जे जग मशहूर फ़नकारा ऐं अदाकारा नूर जहां खे उन वक़्त जे सदर अयूब ख़ान जंग दौरान मिली नग़मा ॻाइण ऐं अवाम ऐं फ़ौज जा हौसला वधाइण ते हुस्न कारकर्दगी जो सदारती अवॉर्ड ऐं मलकाए तरन्नुम जो सरकारी ख़िताब ॾिनो हो. सो इहे अॼोकी तारीख़ में इहे कुझु शयूं हुयूं जेके तव्हां सां शेयर करणु चाहियूं मां. ऐं अॼु असां वटि माशाअल्लाह ज़बरदस्त सिंगर हिते मौजूदु आहिनि जेके ज़िलो घोटकी खां आयल आहिनि. ऐं उन्हनि जे लाइ मां इहो चवंदसि त माशाअल्लाह आवाज़ बि ॾाढो सुरीलो आहे उन्हनि जो. ऐं एतिरो पंधु करे आया आहिनि असांजे शो में शामिलु थियण लाइ, त उन्हनि खां सुठा सुठा गीत बि ॿुधंदासीं. असां सां गॾु आहे अलाह ॾिनो मलिक ऐं उन्हनि खां अलावा ढोलक ते आहे यार मोहम्मद मंगरियो. त इन्हनि खे भली कार कंदासीं. अस्सलाम वालेकुम भाउ. कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? माशाअल्लाह. त तव्हां घोटकी खां आया आहियो, ज़िलो घोटकी, ऐं एॾो परे खां सफ़र
शो जे लाइ करे आया आहियो या ॿियूं बि मसरूफ़ियात हुयूं तव्हां जूं? बस शो जे लाइ ऐं दिलि जो शौक़ु आहे त शौक़ु पूरो कयूं दिलि जो। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। त इहो मूंखे ॿुधायो त माशाल्लाह एतिरो परे खां जॾहिं तव्हां ईंदा आहियो ऐं जॾहिं कराची ईंदा आहियो त ॿियूं बि महफ़िलूं थींदियूं हूंदियूं, पोइ तव्हांखे मोट कीअं मिलंदी आहे, कीअं मतिलबु हिकिड़ी सुञाणप माण्हुनि में थींदी आहे, मोहबत जो अहसासु कीअं थींदो आहे, कीअं लॻंदो आहे? अहसासु सुठो लॻंदो आहे दी। अॼु नेट जो सिस्टम आहे, मोबाइलनि ते गाना जेके हलनि था न, दोस्त वरी पुछनि था, फ़ोन ते राब्ता ॻाल्हाइनि, पोइ हर को चवंदो आहे अदा केटीन जो प्रोग्राम कर बाबा। अच्छा, पहिरियों करे वियासीं न हिते। जी जी बिल्कुलु आया आहियो, बिल्कुलु वरी दिलि ख़ुशि थींदी आहे त बाबा हाणे असांजा दोस्त ॿाहिरि जेकॾहिं चवनि था त इहो बि असांखे प्रोग्राम कयूं। हिकिड़ो यादगिरो आहे, इंसान जी ज़िंदगी जो यादगिरो आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु हक़ीक़त ॻाल्हि आहे। ऐं हीअ त पंहिंजो घरु आहे, मां त चवंदी आहियां केटीन असांजो ॿियो घरु आहे। ऐं इन में त जॾहिं बि मतिलबु कोई बि ईंदो आहे त मज़ो ई ईंदो आहे, हर फनकार सां गॾु मज़ो ईंदो आहे। सो माशाल्लाह तव्हां अॼु आया आहियो, अॼु असांखे कहिड़ा कहिड़ा गीत ॿुधाईंदव? असुल तव्हांखे गीत पंहिंजे उस्ताद अताउल्ला ईसा खेलवी जो तव्हांखे ॿुधायां थो। असांजो उस्ताद आहे। अच्छा अच्छा, हा, रूहानी उस्ताद। रूहानी उस्ताद। कॾहिं मुलाक़ात न थी? ना दी मुलाक़ात न थी, पर अल्लाह कोशिश बि न कई? कोशिश कई आहे मूं। हा, कोशिश मूं कई आहे। वरी चवनि था के त उस्ताद हिते आहे, के चवनि था ॿाहिरि मुल्क वियो आहे, पोइ सिधो माण्हू हर कोई रस्तो नथो ॾेखारे। त अहिड़ो मिलाइण वारो माण्हू न आहे। इंशाल्लाह कोशिश में आहियूं। इंशाल्लाह पंहिंजो अल्लाह में उमेद रखो, यकीन रखो अल्लाह में। जॾहिं मुलाक़ात जो इहो जेको हिकिड़ो कड़ो जेको हूंदो आहे न, अगरि सिलसिलो इहो जेको जुड़ंदो आहे न, त पोइ सभु शयूं आसान थी वेंदियूं आहिनि। त अॼु तव्हां मतिलबु अताउल्ला साहब जा असांखे गीत ॿुधाईंदा? हा, बिल्कुलु ॿुधाईंदासीं। ऐं ॿिया बि मिक्स में ॻाईंदा आहियो? मिक्स में बि ॻाईंदासीं। अच्छा, कॾहिं सिंधी गज़लूं या उर्दू गज़लूं ट्राई कयूं अथव? उर्दू बि अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि। अच्छा, ज़बरदस्त। त पोइ पहिरीं शुरूआत छा सां था कयो? उस्ताद जे गाने सां। ज़बरदस्त, ठीकु आहे। लुंड ममताज आखे ओ जिथे तू है ढोला कोई हो नहीं सकता वे, जिथे तू है ढोला कोई हो नहीं सकता। भावे लख भेड़ा आवे रोला पो नहीं सकता वे, जिथे तू है ढोला कोई हो नहीं सकता वे, जिथे तू है ढोला। दीदार दे चा दिल दे मरीज़ा बे, दीदार दे चा दीदार दे चा दिल दे मरीज़ा बे, दीदार दे चा दिल दे मरीज़ा बे, झट प्यार दे चा
वे दिल दे मरीज़ां दिल दीद कीते हुण लो नहीं सकदा वे दिल दीद कीते हुण लो नहीं सकदा भावें लख भेड़ा आवे गोला पो नहीं सकदा वे जिथे तू है ढोला कोई हो नहीं सकदा वे जिथे तू है ढोला। हत्थां दा पानी आबे शफा है वे तेरे हत्थां दा पानी तेरे हत्थां दा पानी आबे शफा है वे तेरा हंस के वेखण रूह दी ग़िज़ा है तेरा हंस के वेखण रूह दी ग़िज़ा है जैनू तू हसावे कदी रो नहीं सकदा वे जैनू तू हसावे कदी रो नहीं सकदा भावें लख भेड़ा आवे रोला पो नहीं सकदा वे जिथे तू है ढोला कोई हो नहीं सकदा वे जिथे तू है ढोला कोई हो नहीं सकदा भावें लख भेड़ा आवे रोला पो नहीं सकदा वे जिथे तू है ढोला। कंडियां दिसे जे बिस्तर वफादा वे कंडियां दिसे जे कंडियां दिसे जे बिस्तर वफादा वे कंडियां दिसे जे बिस्तर वफादा सिक थोड़ी थोड़ी कम हिन ज़ियादा सिक थोड़ी थोड़ी कम हिन ज़ियादा आशिक बेचारा ना सो भी सकदा वे आशिक बेचारा नहीं सो भी सकदा भावें लख भेड़ा आवे रोला पो नहीं सकदा वे जिथे तू है ढोला कोई हो नहीं सकदा वे जिथे तू है ढोला। निकला दलाया एक बाग हासे वे निकला दलाया निकला दलाया एक बाग हासे हुण क्यों तू मैंने होर पासे हुण क्यों तू मैंने सादर होर पासे निकला दलाया एक बाग हासे वे निकला दलाया
हिक बाग खासे हुन क्यों तुसा फिर वेंदे होर पासे हुन क्यों तुसा फिर वेंदे होर पासे तू फुल असाडा कोई थो नहीं सकदा वे तू फुल असाडा कोई सो नहीं सकदा भावें लख भेड़ा आवे रोला पो नहीं सकदा वे जिथे तू है ढोला कोई हो नहीं सकदा वे जिथे तू है ढोला कोई हो नहीं सकदा भावें लख भेड़ा आवे रोला पो नहीं सकदा वे जिथे तू है ढोला। की गानो माशाअल्लाह ज़बरदस्त। अच्छा केतिरनि ॿोलियुनि में तव्हां ॻाईंदा आहियो? अदी असां बलोची ॿोली में ॻाए सघूं था थोरी घणी उर्दू सिंधी सराइकी पर जेका मूंखे पसंदि आहे घणी सराइकी पसंदि आहे। सराइकी पसंदि आहे सही। ऐं तव्हां घणो करे ॻाईंदा बि सराइकी आहियो? सराइकी सिंधी बलोची मुंहिंजी मादरी ज़बान जेका आहे उहा बलोची आहे पंहिंजी। अच्छा सही। त पोइ घणो ॻाईंदा सराइकी आहियो? सराइकी छा आहे जो असांजे दिलि खे पसंदि आहे। वाह वाह ज़बरदस्त माशाअल्लाह मिठी ॿोली आहे वाकई। त व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियूं। के भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में ऐं असां सां गॾु अल्हारिनो मलिक बि मौजूदु आहे ऐं ढोलक ते आहे यार मोहम्मद मंगरियो। सो ज़बरदस्त कचेरी बि थी रही आहे गाना बि ॿुधी रहिया आहियूं ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। नंबर अव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। सो जल्दी जल्दी पंहिंजा मोबाइल्स खणो ऐं असांखे कॉल करणु स्टार्ट कयो। का फरमाइश करणु चाहियो था त बिल्कुलु फरमाइश बि करे सघो था। जेकॾहिं तव्हां पाण गानो ॿुधाइणु चाहियो था त बिल्कुलु असांखे गानो ॿुधाए सघो था। ऐं इलाही ॾींहं थिया आहिनि तव्हां सां कचेरी बि नाहे थी। सो जल्दी जल्दी सां नंबर मिलायो ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो। त भाउ जीअं तव्हां सवेर ॿुधायो त सराइकी ऐं इहे ॿोलियुनि में बि तव्हां गाना ॻायो था। अच्छा जीअं अॼुकल्ह जी शाइरी हले थी तव्हांखे ख़बर आहे त ॾाढी अॼुकल्ह मुश्किल शाइरी थी वई आहे पर घणो करे माण्हू चवनि था त अॼुकल्ह जी शाइरी वधीक सवली आहे। तव्हांखे छा थो लॻे? अदी सवली आहे बिल्कुलु। जेके शाइर आहिनि सवली उहे जेके लिखनि था न असां पंहिंजी मन मर्ज़ी सां पसंदि जेको असांखे गानो ईंदो इज़त वारो जेको सुठो गानो हूंदो उहो गानो खणंदासीं। बाक़ी अॼुकल्ह जी शाइरी वाक़ई आहे उन्हनि जे लाइ शाइरी सहंजी आहे पर शाइरी करणु ॾुखी ॻाल्हि आहे। हा असां वरी सोचे सम्झे उन शाइर जा गाना खणंदा आहियूं जंहिंमें याने जान हुजे। हा बाक़ी शाइरी खणंदा वधारूं छड़ो ख़ा मखा त पोइ पंहिंजी बि गिला ॿिए जी बि गिला इहा ज़रूरी न आहे। सही सही। न न अॼुकल्ह वाकई शाइरी ॾाढी चेंज थी वई आहे पर ईअं बि थींदो आहे न त अॼुकल्ह जा जेके गाना आहिनि मां त चवंदी आहियां त थोरी देरि ॿुधो था त वरी पोइ तव्हांखे ॿीहर ॿुधण में मज़ो न ईंदो आहे। पुराणा गाना इलाही सुठा आहिनि हर हर बि ॿुधजनि त वणंदो आहे न। ॾिसो हाणे पुराणा गाना जेके न पुराणियूं धुना या पुराणियूं ॻाल्हियूं उहे वरी माण्हुनि खे मज़ो ॾींदियूं पुराणियूं यादियूं माण्हुनि खे उहे वरी ॾसींदियूं आहिनि त हे यादियूं। हा न इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे बिल्कुलु। त इन ते जेको आहे अॼु इनायत भाउ बि असां सां गॾु रोज़ ई हूंदो आहे पर इन टॉपिक ते मां इनायत भाउ सां थोरो डिस्कस करणु चाहींदा। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो इनायत भाउ? दुआ शुक्र अल्लाह असां तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। मोकलूं करे आयो घुमी फिरी आयो? जी जी बिल्कुलु। मज़ो आयो पोइ? हां बिल्कुलु बिल्कुलु। ॻोठ में सर्दी हुई या गर्मी हुई? नॉर्मल आहे मौसम। नॉर्मल आहे मौसम। सही आहे मौसम। सही सही सही। अॼुकल्ह जी शाइरी जे हवाले सां छा चवंदव? तव्हां पाण माशाअल्लाह म्यूज़िशियन आहियो। शाइरी तक़रीबन सुठी शाइरी जेको फ़नकार ॻाईंदो सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी तक़रीबन अॼुकल्ह घटिया वल्गर शाइरी सोशल मीडिया ते नवनि फ़नकारनि तमामु घणो गंद करे छॾियो आहे। तव्हां पाण माशाअल्लाह टीचर आहियो म्यूज़िक सेखारियो बि था अकेडमी बि आहे तव्हांजी पंहिंजी। तव्हां वटि जेको आहे
स्टूडेंट्स अचनि था त कॾहिं फरमाइश कंदा आहिनि त असांखे अॼु जी शाइरी में कोई गानो ॿुधायो या असांखे कोई अहिड़ो गानो सेखारियो? कंपोज़िशन कुझु कंपोज़िशन हूंदियूं आहिनि की नई सुठी शाइरी जेका ख़ासि करे मूंखे बि सुठी लॻंदी आहे अदबी हवाले सां का सुठी शाइरी किताबी शाइरी पोइ उन्हनि खे कंपोज़िशन्स ठाहे ॾींदो आहे। सही सही ज़बरदस्त। हिते हिकिड़ी कॉल वठंदसि पोइ वरी तव्हां सां ॻाल्हायां थी। हेलो अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक मेरा भाउ, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? शोभी भाई छॾे वियो छा? हाँ शोभी भाई खे किथे ॿी जाइ ते जॉब मिली हुई? सिंध टीवी में पुछमांसि ॿुधाई न पियो। अच्छा अच्छा अच्छा, इहो त ॿुधायो त पेट्रोल जा छा रेट्स पिया हलनि अॼुकल्ह? भला पेट्रोल घटि थींदो वधंदो छा थींदो? रखियो धनपाड़ पहिरीं तारीख़ वरी ख़बर पवंदी। अच्छा घटि थींदो न मतिलबु? चवंदा पोइ ॾिसो इंशाल्लाह इंशाल्लाह अल्लाह कंदो अञा घटि थिए, अवाम खे थोरो रिलीफ मिले न। थैंक यू भाउ, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। हमेशह मेरा भाउ असांखे कॉल कंदो आहे खॾारे मां ऐं ईअं असांखे कॉल कंदा रहो ऐं सुठो लॻंदो आहे जॾहिं असांजा पंहिंजा रेगुलर कॉलर्स असांखे कॉल कंदा आहिनि। अच्छा इहो इनायत भाउ कॾहिं तव्हां पाण गाना ॻाया आहिनि? ईअं ॻाइण जी कोशिशि कंदो आहियां पंहिंजे मूंसां फ़र्क़ु माना छो त जंहिं माण्हू खे जेको कमु जहिड़े विरसे में मिले थो न मां चवंदा उहो ॿियनि कमनि में न भटके त बहितर। पर मां ॿुधो आहे त तव्हांजी आवाज़ सुठी आहे। बसि मिड़ई न ईअं कीअं थो थी सघे? तव्हां पाण कोशिशि कंदो आहियां पाण सुठी या ख़राबु कंहिंखे वणे या कंहिंखे न वणे उहा नसीब जी ॻाल्हि आहे। न न बसि पोइ तव्हां जेको आहे न रोज़ हिकिड़ो गानो सही रेडी कंदा कयो शो जे लाइ, प्रैक्टिस कयो ऐं इंशाल्लाह इहो बि असां सिलसिलो शुरू कंदासीं। तव्हां खां हिकिड़ो गानो रोज़ ॿुधंदासीं त ईअं तव्हांजी बि प्रैक्टिस थींदी ऐं ॿुधण जी बि प्रैक्टिस थींदी, मुंहिंजी बि प्रैक्टिस बिल्कुलु। तव्हां दिल्ली में हिकिड़ो गानो ॿुधंदा कयो बसि इंशाल्लाह। बसि तव्हां अॼु जेको आहे न तयारी करियो सुभाणे जे लाइ। पर जीअं सुठी शाइरी हुजे, पुराणी शाइरी हुजे। शाइरी सुठी सिलेक्ट कंदो आहियां, सुठी शाइरी इन पासे ग़लति क़िस्म जी शाइरी ॾे पंहिंजो मुंहिंजो तवजो न हूंदो आहे। सुठी ॻाल्हि आहे। ऐं उहो ई बि हाणे जेको आहे एकता जो ॾींहुं अचण वारो आहे, असांजो पंहिंजो ॾींहुं अचण वारो आहे, सो उन जे लाइ बि तयारी कयो भई त उन जे लाइ कोई सिंधी गीत, सिंधी सहरा हुजनि या इन टाइप जा कुझु बि गाना हुजनि जेके तव्हां तयारु कयो त रोज़ असां तव्हां खां हिकिड़ो गानो ॿुधूं। ऐं हूअं ई बि एकता जो ॾींहुं क़रीब आहे, वेझो आहे, सो भरपूर तयारियूं असांजी बि हली रहियूं आहिनि। मूंखे उमेदु आहे त तव्हांजूं बि तयारियूं हलंदियूं हूंदियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त क़िस्म जा नंढड़ा नंढड़ा ॿार जेके आहिनि कपिड़ा पाईंदा आहिनि ऐं अजरक जी कोटी पाईंदा आहिनि, नंढड़ी नंढड़ी टोपियूं पाईंदा आहिनि ऐं वरी जेके असांजी भेनरूं आहिनि भर्थ वारा कपिड़ा भरींदियूं बि आहिनि, पाईंदियूं बि आहिनि। त हीउ सिलसिलो जेको आहे सम्झो त असांजी ईद आहे त महीनो पहिरें खां ई हीउ सिलसिलो शुरू थी वेंदो आहे। सो मां बि पंहिंजी तयारियूं करे रही आहियां, तव्हां बि पंहिंजी तयारियूं करे रहिया आहियो। असांखे कॉल करे ॿुधायो त तव्हांजी तयारी किथे पहुती आहे, कहिड़े क़िस्म जी हिन दफ़े ड्रेस ठाराइण वारा आहियो ऐं एकता वारे ॾींहुं छा छा करण वारा आहियो। सो भाउ ही एकता जो ॾिहाड़ो जॾहिं ईंदो आहे त तव्हांजी छा तयारी हूंदी आहे उन में? असांजी अॼु हाणे तयारी आहे जेको आहे न असां शाइरनि खे चई छॾिया त सुठा पंहिंजे एकता वारे ॾींहं ते ये कलाम असांखे सुठा तयारु करे ॾियो त इंशाल्लाह वरी हिते अची कंदासीं। सही। अच्छा उहो ॾींहुं कीअं मल्हाईंदा आहियो, छा कंदा आहियो उन ॾींहुं? उन ॾींहुं ख़ुशी थींदी आहे, इहे टोपी अजरखूं जीअं ॾिसो था ख़ुशी जो ॼाड़ त ख़ुशी में त हर शइ पोइ ख़ुशी माण्हू ख़ुशियूं ई हूंदो आहे। सही। हा सही। दिलि खे ख़ुशी थींदी आहे, ॿिए खे बि चवंदा आहियूं त हीअ बाबा असांजी ईअं सम्झो ईद थी वई आहे। सही ॻाल्हि आहे। अच्छा उन ॾींहुं घर में छा मिठो पचंदो आहे, को भत पचंदो आहे, को छा थींदो आहे? अदी असांजो ॿाराड़ी जो सिस्टम आहे, बसि पोइ जेको भत थी वई। सही ॻाल्हि आहे। हा जेका आई ज़ाहिर आहे भत ई ठहंदो हूंदो। मिठो मिठे में छा वधीक मिठा चांवर ठहंदा हूंदा या खीरणी ठहंदी हूंदी? बिल्कुलु बिल्कुलु इहे शयूं ठहंदियूं। ॾिसो ख़ुशी आहे न, असांजी पंहिंजी ख़ुशी आहे, असांजी मतिलबु सिंध अमड़ जी ख़ुशी आहे। सो असां त पंहिंजे घर में भत ई ठाहींदा आहियूं भाई, जेका ॻाल्हि आहे। असां वटि खीर बि संदो हूंदो आहे, अलाह जी महिरबानी। ॿारड़ी जा माण्हू माल वंदू माण्हू उते त असांखे पंहिंजो खीर बि फ्री फंड जो आहे। हा हा सुठी ॻाल्हि आहे, खाओ बि खारायो बि। माशाअल्लाह। हिते बि कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। किरण मीर कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। भाउ केरु पियो ॻाल्हाए? हाकिम अली सियाल खानपुर बाहर जिले घोटी खान। कहिड़ा हाल आहिनि भाउ? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? मालिक जाला जा एहसान त घणनि ॾींहंनि खां पोइ वरी थिया ऐं प्रोग्राम में शामिल थी थियो त भेण नंबर ई कोन पियो मिले। असल में भाउ बिल्कुलु टेलीफोन लाइन जेका हुई उहा ख़राबु हुई, जंहिंजे करे असांखे काफ़ी टाइम लॻी वियो। नंबर चेंज कयो, लाइन चेंज कराई
त इन जे करे असां ॻाल्हाए न पिया सघूं तव्हां सां। जी जी अॼु आयो आहे, बाक़ी थोरो वेठो आयो साम्हूं फनकार वेठो आहे हयाती रेस असां हिकिड़ी फरमाइश कंदा जी 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 पूरी करे। जी 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 ॿुधायो। चङो दिल लॻी अचो तो बदलो ॾिनो आहे पुछण जेकी आया दिल पुरंदो आहे घणी अचेसि तूं ठीकु आहे जो इन धुन ते असांखे ॿुधाए तूं सलाम त तव्हांजी। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, ज़रूरु कोशिशि कयूं था। पंहिंजो ख्यालु रखिजो। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। जी त तव्हांखे फरमाइश बि अचे पई इन धुन ते या इन ते कुझु बस ॿुधाईंदासीं। ॿुधाईंदो? ठीकु आहे, पर हींअर कहिड़ो गानो था ॿुधायो? हींअर ॿुधायूं था नौकर वहां आहियूं। सही आहे। अचण जी कर मुहिंजा पिरी वो अचण जी कर मुहिंजा पिरी तो ॾाढा लातारी मलिक तोरी बिना मिठड़ा हित भला करे वो क्यों मलिक तोरी बिना मिठड़ा हित भला करे वो क्यों हाणे नाज़ुक तुंहिंजे नी हूं आराम फिटायो अली शेर जो है नौकर आवाज आयूं बाना आवाज आयूं सिवा तुंहिंजे सजण दर कहीं जे झुकण सिख्या नायूं अल्लाह नायूं नौकर आवाज आयूं बाना आवाज आयूं कुछ पिरी भला छो न कंदा हो बेजी गुलामी कोन कंदा हो कुछ पिरी भला छो न कंदा हो हिक तो खे था असां चाहियूं अल्लाह चाहियूं नौकर आवाज आयूं बाना आवाज आयूं दर कहीं जे झुकण सरा दर ते झुकण सिख्या नायूं अल्लाह नायूं बाना आवाज आयूं नौकर आवाज आयूं रब तो ॾिसण लाइ दिल बिनी रब तो सां गठण लाइ अखियूं ॾिनियूं रब तो ॾिसण लाइ दिल बिनी रब तो सां गठण लाइ किया बेसा पो असां लायूं अल्लाह लायूं नौकर आवाज आयूं बाना आवाज आयूं सिवा तुहिंजे सजण
दर कहें जे झुकण सिख्या नायूं अला नायूं बाना अवाजा आयूं नौकर अवाजा आयूं असांजे लाइ दर तुंहिंजो आहे काफ़ी दिल में ॾिनी दिल पर आहे काफ़ी असांजे लाइ दर तुंहिंजो आहे काफ़ी दिल में ॾिनी दिल पर हिकु काफ़ी बिच जग सां छो असां पायूं अला पायूं नौकर अवाजा आयूं माना अवाजा आयूं सवा तुंहिंजे सजण दर पंहिंजे झुकण सिख्या नायूं अला नायूं नौकर अवाजा आयूं माना अवाजा आयूं सिद्दीक़ सबक कंहिंखां वरतो ई कोना प्यार तुझे ही खणायो ई पैना ओ सिद्दीक़ सबक कंहिंखां वरतो ई कोना प्यार तुझे ही खणायो पैना शहर वेठा तो ते ठायूं अला ठायूं नौकर अवाजा आयूं पाना अवाजा आयूं सिवा तुंहिंजे सजण दर कंहिंजे झुकण सिख्या नायूं अला नायूं पाना अवाजा आयूं नौकर अवाजा आयूं ज़बरदस्त इनायत भाउ इहा बि ॾिसो न केॾी ज़बरदस्त शाइरी आहे ऐं केॾी पुराणी शाइरी आहे मज़ो आयो पोइ तव्हांखे पोइ तव्हां तयारी पकड़ींदव न सुभाणे इंशाल्लाह पक न पक पक गानो टीम ॿुधंदी भई टीम गवाह इन शइ जी त सुभाणे इनायत भाउ खां गानो ॿुधंदासीं इंशाल्लाह अच्छा इनायत भाउ तव्हां मूंखे इहो ॿुधायो त जीअं मां भाउ खां बि पुछियो त एकता वारे ॾींहुं छा मसरूफ़ियात हूंदियूं तव्हांजूं छा मसरूफ़ियात हूंदियूं तव्हां छा असांजी कंदा आहियो असां एकता वारे ॾींहुं हूअं त पंहिंजा प्रोग्राम वग़ैरह हिते जॾहिं जॉब न हुई ॿार हुयासीं उते प्रोग्राम कल्चर जा जेके बि इवेंट हूंदा आहिनि ॿार गुलकारनि सां हिन साल इंशाल्लाह गॾु हूंदासीं इंशाल्लाह इंशाल्लाह पोइ उन ॾींहुं छा कुझु पचाईंदा वचाईंदा आहियो तव्हां या न ॿाहिरि त असां प्रोग्राम में हूंदासीं उते पचाइण वारा असांखे ॿिया खाराईंदा त पाण तव्हां कुकिंग वग़ैरह न कंदा आहियो पाण त कुझु कोन कंदासीं न उहो घर में जेको कुझु थींदो हा कल्चर न पर हूअ कुकिंग ईंदी अथव कुझु बि कोन कुझु बि न बस में चांहि पचाए वेंदी चांहि पचाए वेंदव अंडो बॉइल बि करणु न ईंदो आहे अल्लाह तव्हांखे छा सेखारियो आहे पोइ भाभी कुझु बि कुझु बि न कहिड़ो मासूम मथां डायरेक्शन ॾींदो आहे हीअं करे हीअं पचाए इहो बि सही आहे कोई न कोई डायरेक्शन ज़रूरु ॾे जी जी कुझु चओ पिया शायदि बसि मां इहो ॿुधाइणु पिया चाहींदुमि जॾहिं कुझु भाॼी वग़ैरह पचंदी आहे मथां बीहंदो आहे हा पोइ हुन ॿुधाईंदो आहे हाणे हे हीअं करे हीअं पसंदि हीअं अहिड़े तरीक़े सां इहो बि सही आहे सही ज़बरदस्त हिते वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियो
वेलकम बैक व्यूअर्स। ॿियो तव्हांखे भली कार कंदासीं रंगनि वारी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। सो जल्दी सां प्रोग्राम में शामिल थी वञो। इलाही ॾींहं थी विया आहिनि तव्हां सां कचहरी न आहे थी, ऐं असांजे विच जो जेको हिकिड़ो रिश्तो हुयो उहो क़ाइमु आहे, मज़बूत आहे, पर थोरो थोरो परे थी विया हुआसीं। त इन जे करे इन दूरीअ खे ख़तमु करण जे लाइ ॿीहर असांजी कॉल्स टेलीफोन लाइन्स जेके आहिनि सही थी वियूं आहिनि। सो जल्दी सां असांखे कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो। अच्छा भाउ, तव्हांखे हूअं त अताउल्ला ईसा साहिबु ॾाढो पसंदि आहे, जी ठीकु आहे न? तव्हां हुनखे पंहिंजो रूहानी उस्ताद सम्झंदा आहियो, जी। पर इन खां अलावा तव्हांखे ॿियो अहिड़ो कहिड़ो सिंगर पसंदि आहे? अदी ॿियो असांखे पसंदि आहे फोटो ज़रदारी, वीचारो फौत थी वियो आहे। अच्छा अच्छा, हा, जंहिंजो आवाज़ु असांखे उनजो पसंदि हो, सही उस्ताद फोटो ज़रदारी। सही सही। हा। अच्छा, मां न ॿुधो आहे उन्हनि खे कॾहिं बि। हा, त अॼुकल्ह ॾिसो था त इहो यूट्यूब सिस्टम थी वियो आहे, जी, सर्च जी, कंदो जी, फोटो जी। ज़रदारी हा, बिल्कुलु मां कंदमि, बिल्कुलु कंदमि। अची वेंदा, तव्हां ॿुधंदव त पोइ पाण ई चवंदो त वाकई सही आहे त पसंदि हर कंहिंजी। सही सही। अच्छा, कॾहिं पाण जेको आहे गाना लिखिया तव्हां? थोरा घणा लिखंदा आहियो? शाइर थियो धूड़ो वग़ैरह, जंहिं शाइर मोकिले छॾियो कलाम त हाणे इन ते धूड़ो न आहे, इन ते पाण इहे ठाहे हणी छॾियो, पोइ उहो थोरो थोरो करे वेंदो आहे। बाक़ी ख़ासि शाइर जीअं हूंदा आहे उहो शाइर न आहियां। उहे न आहियो? न। ऐं अगरि कोई चवे त लिखी ॾियो, पोइ लिखी ॾींदा आहियो उनखे? न, उनखे न लिखी ॾींदो, बसि पंहिंजी दिलि पंहिंजे लाइ पंहिंजे लाइ। पोइ हिकु ॾींहुं लॻे, ॿ ॾींहं लॻे, त उनजे लाइ वरी ठाहे। हलो, इहो बि सुठो आहे, पर इतफ़ाक़ आहे न, माण्हू चवंदा आहिनि त तव्हां जेकॾहिं पंहिंजे लाइ सुठो लिखियो आहे त थोरो मूंखे बि लिखी ॾियो, त उन में तव्हांखे घबराहट थींदी आहे? न, घबराहट बि न थींदी, पोइ मुंहुं ॾींदासीं त पोइ जवाबु न आहे। सुठी ॻाल्हि आहे न, मुंहुं त ॾिजे, अॼुकल्ह जो दौरु आयो। मुंहुं ॾेई वेंदासीं, काई ॻाल्हि कोन्हे। हा, इहा ॻाल्हि कयो न, मुंहुं ॾेई वेंदासीं पाण। त बसि पोइ जेके बि उमेदवार आयो, भाउ खां गानो लिखारायो, ऐं इनशाअल्लाह तव्हांखे सुठो गानो लिखी ॾींदो। त कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी मोहम्मद उमर ॻाल्हायां थो जुड़ेगा। जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? गाँव लॻे अभी जाम अरसे खां पोइ वरी तव्हां सां कॉल मिली आहे। तव्हांजो नंबर बि बदिली थी चुको आहे अभी। जी जी, चेंज थी वियो, नंबर चेंज थी वियो। बिल्कुलु अभी एकता जे ॾियारे सां अॼु जेको तव्हां ॻाल्हायो, अभी एकता जे ॾियारे सां त असांजी हुकुम तो तयारी वधी पई आहे। ज़बरदस्त। ऐं नंढड़ी आशा जेको आहे उहो पंहिंजो अजरक वारो सूट, वाह वाह, ऐं जेको आहे सो मिठा खाधा जेके आहिनि उहे ठाहिण जे लाइ फरमाइश करे थी आहे। सही। ऐं चवे थी त टीचरनि खे चयो त मुंहिंजे लाइ असांजा इम्तिहान अचणो आहे न कचा, तो महिरबानी करे अॼु खे चयो त मुंहिंजे लाइ दुआ करे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। कहिड़ी क्लास में आयशा? आशा 6th क्लास में आहे। 6th क्लास में आहे। इंशाअल्लाह आयशा, तव्हांजा पेपर्स बि सुठा थींदा ऐं अल्लाह साईं तव्हांखे कामयाब कंदो। इंशाअल्लाह पास आउट थींदव A1+ में। ठीक है जी, मेहरबानी। इंशाअल्लाह। थैंक यू भाउ, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। हा, ॿारनि जा कुझु पेपर्स थियण वारा आहिनि हींअर, त वाकई तमामु घणो ॿारनि ते तवजो ॾियो। ऐं मां इहो चवंदसि त पेरेंट्स स्पेशली, ठीकु आहे, इंस्टीट्यूट वञनि था, ट्यूशन्स पढ़नि था, पर हिकिड़ी जेका माउ पीउ जी जेका हिकिड़ी निगरानी थींदी आहे, माउ पीउ जी हिकिड़ी जेका पढ़ाई थींदी आहे न, त मुंहिंजे ख़्याल सां ॿारु उहो वधीक सही तरह सम्झंदो बि आहे, ॿुधंदो बि आहे। छो त मूंखे यादि आहे चङी तरह, मां जेकॾहिं नंढे हूंदे स्कूल मां ईंदी हुअमि, उन खां पोइ ट्यूशन वेंदी हुअसि, त मां ट्यूशन वारो एतिरो सबक़ु यादि न कंदी हुअसि जेको मुंहिंजो बाबा राति जो वेही करे मूंखे पढ़ाईंदो हुयो, उहो मूंखे वधीक यादि थींदो हुयो। सो इहो हिकिड़ो माउ पीउ ऐं औलाद जे विच जो जेको हिकिड़ो रिश्तो हूंदो आहे न, इहो मज़बूत तॾहिं थींदो आहे जॾहिं औलाद माउ पीउ खे पंहिंजो दोस्त सम्झे। त इन जे करे पंहिंजे ॿारनि खे सुठे नमूने सां पाण बि पढ़ायो। ठीकु आहे, इंस्टीट्यूट वञनि था, ट्यूशन ते वञनि था, अकेडमीज़ वञनि था, भली वञनि, पर थोरो टाइम पंहिंजे ॿारनि खे लाज़मी ॾियो। तव्हांजा केतिरा ॿार आहिनि? अधी ॻणण खां ॿाहिरि छा ॿुधायां। मुंहिंजूं 3 शादियूं आहिनि। माशाअल्लाह। अच्छा। हा, 7 पुट आहिनि, माशाअल्लाह। 8 नियाणियूं आहिनि। माशाअल्लाह, अल्लाह जी महिरबानी आहे। माशाअल्लाह। हो अॻे वॾड़ा दुआ कंदा न, अम्मा दुआ कंदी त अबा तूं 7 पुट ई थो थींदे। वो अम्मा जी दुआ लॻी आहे। अम्मा जी दुआ लॻी आहे या पंहिंजी जेको आहे दिलि पई चवे त ॿी बि शादी कयां, टी बि पंहिंजी कयां? कोशिशि हूंदी आहे, दुआ जेका आहे अम्मा जी लॻंदी आहे। भला इहो छो हादसो पेश छो आयो हुयो? बसि उहो मुंहिंजी घरवारी हिकिड़ी फौत थी हुई, अच्छा, पोइ अच्छा, जेका ॿी ऐं शादी जेका पोइ टी छो कयव?
पोइ कई आहे न उहा फौत थी वई त वरी दिलि मुतमैन न पई थिए न पहिरीं इंतकाल कई हा पहिरीं पोइ ॿी कयव हा पोइ पोइ ॿी जॾहिं हुई त टीं छो कयव? ईअं न आहे, ॿई शादियूं मूं गॾु कयूं। अच्छा ॿ शादियूं गॾु हा कयूं। उहे हुयूं ॿई, अच्छा। उन्हनि मां हिकिड़ी फौत थी वई, हा। पोइ जेका उहा फौत थी पई त पोइ वरी दिलि जो ख़्यालु हो त हाणे ॿी शादी वरी कयां, यानी उहा टीं थी वई। सही सही। त माशाल्लाह ॿार जेके आहिनि शादी वारा आहिनि? अल्लाह जा एहसान आहिनि, सभु ख़ुशि आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। अल्लाह जा लख एहसान आहिनि। सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। माशाल्लाह अल्लाह साईं हमेशह ख़ुशि रखे सभिनीनि खे, तव्हांखे बि ऐं हिते जेके बि आहिनि सभिनीनि खे। त इन ई ख़ुशी में को ज़बरदस्त गीत ॿुधायो असांखे। हा उस्ताद अताउल्लाह इसा खे जी जी जी। असां ता तोड़ निभा छोड़ी अगू जाने यार न जाने है, असां ता तोड़ निभा छोड़ी, असां ता तोड़ निभा छोड़ी। तोड़ निभा छोड़ी, असां ता तोड़ निभा छोड़ी। दिल जिगरा तन जान हवाले, दिल जिगरा तन जान हवाले, कुछ नहीं साडा यार दवाले, कुछ नहीं साडा यार दवाले, जिंद यार दे नावे ला छोड़ी, जिंद यार दे नावे ला छोड़ी, अगू जाने यार न जाने है, असां ता तोड़ निभा छोड़ी, असां ता तोड़ निभा छोड़ी। यार दिखातिर सब गम सहासूं, यार दिखातिर सब गम सहासूं, जीतियां मोया उस देरासूं, जीतियां मोया। यार दिखातिर सब गम सहासूं, जीतियां मोया उस देरासूं, जीतियां मोया उस देरासूं, कल मजबूर मुका छोड़ी, कल मजबूर मुका छोड़ी, अगू जाने यार न जाने है, असां ता तोड़ निभा छोड़ी, असां ता तोड़ निभा छोड़ी, अगू जाने यार न जाने है, असां ता तोड़ निभा छोड़ी, असां ता तोड़ निभा छोड़ी। बेहतरीन बेहतरीन ज़बरदस्त। त प्रोग्राम जो वक़्तु बि हिते ख़तमु थियो आहे ऐं तव्हां सां जेको आहे मज़ो आयो कचहरी करण में बि, गाना बि ॿुधासीं।
पर मुंहिंजी आख़िर में हिकिड़ी फरमाइश आहे, जेका चओ थी हाज़ुर पूरी कंदासीं। भई अताउल्ला साहब तव्हांजो रूहानी उस्ताद आहे बिल्कुलु। ऐं उन्हनि जो जग मशहूरु गानो आहे कमीज़ तेरी काली। ॿुधायो। जेकॾहिं अॼु उहो न ॿुधो त मां सम्झंदसि त असांजी महफ़िल जेका आहे न उहा अधूरी रहिजी वई, छो जो एॾो मशहूरु गानो आहे ऐं सभिनीनि जो पसंदीदा गानो आहे। सो मां तव्हांखे इहा दरख़्वास्त कंदसि त इहो गानो असांखे ॿुधायो, हिते मां अलविदा वठंदसि। त इनशाअल्लाह ज़िंदगी रही तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी भाउ। वे छोड़ गियूं वल वल नालियूं क्यों की तई दिल कुराड़ी ओ लखां दिया हनु मैदा तय दे तय हिक भी न तोड़ जचाड़ी ओ देख के वक्त मुसीबत वाला अत शरीक मरे देनी ताड़ी ओ रमज़ान मंदा थी वे उन मंदियां दा जिन साडी वसदी झोक जाड़ी नी कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली नी कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली भावे वसे तू वलेत असा करनी नी रहत तैनू लेके जाना है मियां वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली भावे वसे तू वलैत असा करनी नी रहत तैनू लेके जाना है मियां वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली नी चंबे दियां तलियां नी दंद तेरे कलियां नी चंबे दियां तलियां नी दंद तेरे कलियां जे तू एक बारी हसी दिल आशिका दी कसी जे तू एक बारी हसी दिल आशिका दी कसी बन जा दे घर दे गलियां नी कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली असा कर भावे बसे तू वलैत असा करनी नी रहत तैनू लेके जाना है मियां वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली नी जुल्फा छले नी सोने सोने चले नी
जुल्फा छले ते सोने सोने चले तेनू तका पहली बार लगे दिल दा करार तेनू तका पहली बार लगे दिल नू करार असा तेरे पीछे हो गए झले कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली